हे दोस्तों, खुश आमदीद यूट्यूब चैनल में। अॼु एक्सप्लेन कंदासीं फिल्म स्नेक आइस जेका 2021 में आई आहे। फिल्म रेटेड आहे 5.4। हीअ फिल्म हिकु छोकर जे बदिले ते ठहियलु आहे। कीअं थो पंहिंजे पीउ जो बदिलो वठे। चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो लाइक शेयर कयो। अचो स्नेक आइस फिल्म शुरू कयूं। फिल्म जी शुरूआत में हिकु छोकिरे खे ॾिसूं था जेको पंहिंजे पीउ सां गॾु जंग जे विच हिकु घर में रहनि था। राति जो पीउ हिन वटि ईंदो आहे, हिन खे हलण जो चवंदो आहे, पर हिन खे अहसासु थी वेंदो आहे त ॿाहिरि को ख़तरो मौजूदु आहे। उन खां पोइ हिन छोकिरे खे हीउ लिकाए वठे थो ऐं हू पाण ॿाहिरि ईंदो आहे ऐं ॿाहिरि निकिरण खां मना कंदो। ऐं जीअं ई ॿाहिरि वेंदो आहे त हिन ते कुझु माण्हू गन पॉइंट करे वठनि था। पोइ हुन जे साम्हूं हिकु माण्हू ईंदो आहे। ईअं लॻंदो आहे त इलाही वक़्त खां हिन जी ॻोल्हा में आहे। हीउ हिन खे अंदरि वठी ईंदो आहे ऐं हिन जो फ़ैसिलो हिन गेम सां कंदो आहे। हाणे हिन जो जीअण ऐं मरण हिन गेम ते रखियो वियो आहे ऐं इहो सभु हू छोकिरो लिकी करे ॾिसंदो आहे। हुन खां पोइ हीउ गेम शुरू कंदो आहे जंहिं ते ॿिन्ही ते हिकु ईंदो आहे ऐं छोकिरे जो पीउ हारिजी वेंदो आहे ऐं हू हिन हालतुनि खे स्नेक आइस चवंदा। जीअं हुनखे मारण वारा हूंदा आहिनि त हू छोकिरो ॿाहिरि अची हुनखे बचाइण जी कोशिशि कंदो। छोकिरे जो पीउ हुननि सां झगड़ो कंदो आहे ऐं हुन छोकिरे खे उतां भॼाए वठंदो आहे। हुन खां पोइ हिन माण्हू हिन छोकिरे जे पीउ खे मारे ऐं पूरे घर खे बाहि ॾेई साड़े छॾींदो आहे। इहो सभु ॾिसी छोकिरे जे दिलि में बदिले जी बाहि अची वेंदी आहे। वरी ॾिसूं था 20 सालनि खां पोइ असल में हीउ छोकिरो हाणे वॾो फाइटर थी वेंदो आहे। हिन वक़्तु हीउ लॉस एंजल्स में अंदरूनी लड़ाई करे रहियो आहे। शुरू में ॾिसंदा आहियूं त हीउ सभु रांदियूं हारींदो आहे। हुन खां पोइ अॻे रांदीगर खे हुनजे गले में ज़ंजीर विझी हुन गले में फासाए वठंदो आहे ऐं हीउ हुनखे इलाही मारींदो आहे ऐं हर दफ़े वांगुरु हिन दफ़े बि हीउ रांदि खटे वेंदो आहे। उन खां पोइ पाण खे ख़बर पवंदी आहे त हिन पंहिंजो नालो स्नेक आइस रखियो आहे। पोइ ख़बर पवंदी आहे त अॼु बि पंहिंजे पीउ जे क़ातिल खे ॻोल्हे रहियो आहे ऐं हिकु माण्हू हिन सां मिलंदो आहे ऐं हिनखे चवंदो आहे पाण सां गॾु कमु करण जो, जेको हिकु बंदूकनि जी स्मगलिंग कंदो आहे। पर स्नेक आइस हिनखे मना करे छॾींदो ऐं हिनखे हिनजे पीउ जे क़त्ल जी कटिंग ॾेखारींदो आहे ऐं चवंदो आहे त अगरि मुंहिंजे लाइ कमु कंदे त तुंहिंजे पीउ जे क़ातिल खे भुलण में मदद कंदुसि। इन ते स्नेक आइस हिन जी ॻाल्हि मञी करे हुनजो कमु करणु शुरू करे छॾींदो ऐं हीउ मच्छियुनि जे अंदरि बंदूकनि जी स्मगलिंग कंदो आहे। हिकिड़े ॾींहुं हिन टॉमी नाले हिकु शख़्स खे पकड़ियो जेको हिन ई ग्रुप में रही करे हिननि जी जासूसी बि कई। असल में बॉस जे साथी जो हीउ भाउ हूंदो आहे, पर गद्दारी करण वारे खे हीउ ज़िंदा न छॾे त हीउ उते हिनखे हीउ मारण वारो हूंदो आहे त बंदूक स्नेक आइस खे ॾींदो आहे, पर स्नेक आइस हिनखे न मारींदो आहे। हुन खां पोइ टॉमी हिननि जे साथियुनि सां विढ़णु शुरू थी वेंदो आहे, पर हिननि जे अॻियां हीउ अकेलो कमज़ोर थियणु लॻो। इन जे करे हिन जी स्नेक आइस मदद कंदो आहे ऐं उतां हू भॼी निकिरंदा आहिनि। ॿई हुननि जे साथियुनि खे मारे ॿाहिरि अची वेंदा आहिनि, पर टॉमी खे हू बॉस नज़र ईंदो आहे। उनखे मारण जे लाइ वेंदो आहे। केंटा जेको बॉस हिनखे हाराइणु लॻंदो आहे। हुन खां पोइ स्नेक आइस हिन जी मदद कंदो आहे, बचाईंदो आहे। उन खां पोइ ॿई ट्रक में भॼण जी कोशिशि कंदा आहिनि, तॾहिं केंटा जा सभु माण्हू हिन ते तलवारनि सां हमिलो कंदा आहिनि। पोइ बि कीअं बि करे पंहिंजे पाण खे बचाइण जी कोशिशि कंदा आहिनि। हिते स्नेक आइस ट्रक खे पोइते कंदो आहे। कुझु देरि खां पोइ पुलिस बि अची वेंदा आहिनि, जंहिंजे करे हिन जी जान बची वेंदी आहे। पर ॾिसूं था त स्नेक आइस खे तलवार लॻी वई, इन करे हीउ ज़ख़्मी थी वेंदो आहे। हीउ होश में अचण खां पोइ हिकु जहाज़ में ॾिसंदो आहे पंहिंजे पाण खे। टॉमी हिनखे पंहिंजे घर वठी वियो वञे, छो जो टॉमी जी हिन जान बची। टॉमी स्नेक आइस खे ॿुधाए थो त केंटा बि मूंसां गॾु वॾो थियो आहे, पर हू लीडर थियण जी कोशिशि कई, मूंखे मारण जी कोशिशि कई। इन जे करे हिनखे उतां कढियो वियो। कुझु देरि खां पोइ हीउ ॿई उते टोक्यो पहुची वेंदा आहिनि। टॉम स्नेक आइस खे पंहिंजे जॻह ते वठी वेंदो आहे, जिते स्नेक आइस सभ खां पहिरियों अफ़ीको सां मिलंदो आहे, जेका सिक्योरिटी जी चीफ हूंदी आहे। उन खां पोइ स्नेक आइस खे पंहिंजी ॾाॾी सां मिलाईंदो आहे, जेका हिते जी हिकु लीडर आहे। ऐं टॉम स्नेक आइस खे पंहिंजे पाण सां गॾु रखणु चाहे थो। टॉम स्नेक आइस खे निंजा जहिड़ा करणु चाहे थो, छो जो स्नेक आइस टॉम जो भरोसो जीते वरितो, पर अफ़ीको खे स्नेक आइस ते शक हूंदो आहे। इन जे करे अफ़ीको हुनखे मना कंदी आहे। उन खां पोइ स्नेक आइस खे मेंबर थियण जे लाइ राज़ी थी वेंदा, पर इन खां पहिरियों स्नेक आइस खे 3 चैलेंज पूरा करणा पवंदा, पंहिंजे पाण खे लाइक़ु साबित करणो पवंदो। पोइ ॾिसूं था त टॉमी हिनखे इन 3 चैलेंज जे बारे में ॿुधाईंदो आहे, जंहिंमें पंहिंजो पहिरियों चैलेंज हूंदो आहे त पंहिंजी वॾाई ऐं डपु ख़तमु करणो पवंदो, पर टियों चैलेंज जेको उहो ख़ासि हूंदो आहे, जंहिंमें फेल थियण जे करे हिन जी जान बि वञी सघे। अफ़ीको स्नेक आइस जे बारे में डिटेल वठण जी कोशिशि कंदी, पर स्नेक आइस जी का बि ॼाण न मिलंदी आहे। इन करे टॉम खे स्नेक आइस जे बारे में ख़बरदार कंदी आहे, पर टॉम खे स्नेक आइस ते इलाही यकीन हूंदो आहे। इन जे करे हिन जी का बि ॻाल्हि न ॿुधंदो आहे। पहिरीं ॾिसूं था त स्नेक आइस खे पहिरियों चैलेंज ॾिनो वेंदो आहे, जंहिंमें भरियल पाणी जो वठो मास्टर जे हथां वठिणो पवंदो आहे ऐं मास्तर खे बि हुन जे हथां वठो वठिणो पवंदो आहे, पर इन दौरान पाणी जो ज़रो बि निकिरणु खपे। पर हिते स्नेक आइस खे 4 मौक़ा ॾिना वेंदा आहिनि। इन में स्नेक आइस 3 भेरा हिन वटे मां पाणी किराए छॾियो, तॾहिं टॉम जी ॻाल्हि हिनखे यादि ईंदी आहे। खां पोइ फाइट करणु छॾे ॾींदो आहे ऐं मास्तर खे महिरबानी करण चवंदो आहे। उन खां पोइ मास्तर हिन खां प्यालो चेंज कंदो आहे।
ईअं स्नेक आइस पंहिंजो पहिरियों चैलेंज पूरो करे वठंदो आहे। हाणे राति जो स्नेक आइस केंटा सां मिलण वेंदो आहे जिथे टॉमी जी जान बचाई हुई ऐं ड्रामो कयो त स्नेक आइस टॉमी जो जीअं एतबार वठी पर इहो कमु स्नेक आइस मजबूरी में कयो पिए छो जो इन जे बदिले स्नेक आइस खे हुन जे पीउ जे कातिल जो ॿुधाईंदो जो केंटा ने हुन कातिल खे ॻोल्हे वरितो। स्नेक आइस ऐं हुन कातिल जी निशानी बि ॾेखारींदो पर हुन जे बदिले में स्नेक आइस खे जॉन ऑप्शन खणी अचण जो चवंदो। वरी ॿिए ॾींहुं ॾिसूं था त टॉम स्नेक आइस खे जॉन ऑप्शन जे बारे में ॿुधाईंदो आहे जंहिंमें सन जी पावर आहे। रासिका मतिलबु हिन जी ॾाॾी हिन जी हिफ़ाज़त जो ऐं इस्तेमालु न करण जो कसम खाई आहे। हिन ते पहिरियों चैलेंज स्नेक आइस जो कंप्लीट करण ते टॉम हिन खे तलवार जो गिफ्ट ॾींदो ऐं हुते टॉम हुन खे ॿुधाईंदो आहे त हुन जॉन खे हुन जी ॾाॾी ऐं वरी मास्तर हुन खे खोले सघे छो जो हुते DNA लॉक लॻल आहे। हुन खां पोइ ख़बर पवंदी आहे त केंटा अॼु बंदूकूं सप्लाई करण जे लाइ हिते अची वियो। हिन जे करे ही टॉम हुते वञण जो फ़ैसिलो कंदो आहे। स्नेक आइस ऐं फीको बि हुन सां गॾु वञणु सोचींदा आहिनि। उते स्नेक आइस बंदूक जी हिफ़ाज़त जे लाइ बीहंदो आहे जीअं त टॉम ऐं अफ़ीको हुननि जे साथियुनि सां लड़ाई करणु शुरू करे छॾींदा आहिनि। इहो सॼो नज़ारो केंट मथां बिल्डिंग जे मथां बीठी ॾिसंदो आहे। तॾहिं टॉम जी नज़र हुन ते पवंदी आहे ऐं हुन सां विढ़ण जे लाइ वेंदो आहे। हुन खां पोइ अफ़ीको बि हुन जी मदद करण जे लाइ उते वेंदी आहे पर स्नेक आइस उते हुन जे अॻियां टावर किराए छॾींदो आहे। उतां उहो फ़ाइदो खणी करे केंट उतां हलियो वेंदो आहे पर टॉमी कुझु न करे सघंदो आहे। हुन खां पोइ अफ़ीको हुन हथियार खे चेक कंदी आहे जंहिं ते कोबरा जो निशान लॻल हूंदो आहे जेका क्राइम ऑर्गेनाइज़ेशन हूंदी आहे जंहिं मां ख़बर पवंदी आहे त केंटा कुझु करण वारो आहे। हिन जे करे मेजर कॉलेट खे घुराइण जो फ़ोन कंदी आहे जेका हिकु जॉन एजेंट हूंदी आहे मतिलबु त GI जो एजेंट हूंदी आहे जेका रासिका सां गॾु कमु कंदी आहे पर हिन जे पोयां बि कुझु माण्हू पियल हूंदा आहिनि। हुन खां पोइ स्कारलेट ऐं हुन जे विच में लड़ाई थींदी आहे। हुन खां पोइ हिन खे ख़बर पवंदी आहे त ही माण्हू कोबरा ऑर्गेनाइज़ेशन जा माण्हू आहिनि। हुन खां पोइ टॉम ॾे एना नाले हिकु छोकिरीअ जी फोटो मोकिली जेका दहशतगर्द हूंदी आहे जेका कुझु देरि पहिरीं जापान में लथी आहे ऐं हुते हिकु जॻह मेंबर ऑफ पार्लियामेंट खे बि ख़तमु करे छॾियो आहे। हुन खां पोइ स्नेक आइस केंटा सां मिलण लाइ निकिरंदो आहे पर हिन भेरे अफ़ीको हुन जो पीछो करण जी कोशिश कंदी आहे पर स्नेक आइस उतां बची करे केंटा सां मिलंदो आहे। स्नेक आइस खे ख़बर पइजी वेंदी आहे केंटा हरी सघण वारनि खे ख़तमु करणु चाहे थो। इन जे करे हू नाराज़ थियणु लॻंदो आहे छो इन कम में ही का बि मदद नथो करणु चाहे। तॾहिं एना अची वेंदी आहे। ही कोबरा ऑर्गेनाइज़ेशन जी कमांडर हूंदी आहे। हिनखे जून ऑफ सन खपे। हुन खां पोइ मोबाइल में हिन जे पीउ जे कातिल खे ॾेखारींदी आहे ऐं जून खणी अचण जो सिर्फ़ु 3 ॾींहं ॾींदी आहे। राति जो ब्लाइंड मास्टर स्नेक आइस खे ॿियो चैलेंज करण जो चवंदो आहे। हिकु लाइट छॾींदो आहे ऐं हुनखे पोयां वञण जो चवंदो आहे। स्नेक आइस जीअं हुन जे पोयां वेंदो पियो आहे हिन जे पीउ जो क़त्ल जो मंज़र नज़र ईंदो आहे ऐं हुते स्नेक आइस खे ॾुख थी वेंदो आहे ऐं हू इलाही परेशान थी वेंदो आहे ऐं पंहिंजे पाण खे ग़लती फील कंदो आहे छो जो हुन पंहिंजे पीउ खे न बचायो। उते हिनखे पीउ नज़र ईंदो आहे ऐं हिनखे चवंदो आहे तुंहिंजी का बि ग़लती न आहे। हुन खां पोइ स्नेक आइस हुन मां ॿाहिरि अची वेंदो आहे। हुन खां पोइ ॿियो चैलेंज बि कंप्लीट थी वेंदो आहे। हुन खां पोइ ॿिए ॾींहुं स्नेक आइस उते वेंदो आहे जिथे जून ऑप्शन वॾी सिक्योरिटी में रखियलु हूंदो आहे जिथे सेंसर जे ज़रिए ख़बर पइजी वेंदी आहे ऐं अफ़ीको खे ख़बर पइजी वेंदी आहे त पर उनखे ख़बर पवण खां पहिरीं स्नेक आइस उतां वेंदो हलियो आहे। हुन खां पोइ अफ़ीको खे स्नेक आइस ते शक हूंदो आहे। इन जे करे हू हुन कमरे वटि ईंदी आहे। स्नेक आइस उते पहिरियां ई मौजूदु हूंदो आहे। हुन खां पोइ स्नेक आइस हिनखे पंहिंजे पीउ जे क़त्ल जे बारे में ॿुधाईंदो आहे। हिन खां पोइ अफ़ीको खे हिनखे यकीन थी वेंदो आहे छो जो तॾहिं स्नेक आइस बि पंहिंजे बारे में नथो ॼाणे। ॿिए ॾींहुं ॾिसूं था त स्नेक आइस खे टियों चैलेंज मिलंदो आहे। अंडरग्राउंड गुफ़ा में हिनखे वञिणो पवंदो ऐं हिन कोंडा हुनखे ॿुधाईंदा त हिन जो दिलि साफ़ आहे या न ऐं इन जे दौरान ही फेल थियो त ही हिते मारिजी बि सघे थो। पोइ स्नेक आइस इहो चैलेंज कंदो आहे ऐं हेठि वञी हुते पंहिंजी ट्रायल ते पेर रखंदो आहे। हुन खां पोइ वॾा हुते एनाकोंडा वॾा नांग अची वेंदा आहिनि। उते हू महसूसु करे विझंदा आहिनि त स्नेक आइस जो दिलि साफ़ न आहे। हुनखे मारण जे लाइ हुनते हमलो कंदा आहिनि। अफ़ीको उते अची हुनखे बचाए वठे थी। हुन खां पोइ ही टई हुते हिन जे साम्हूं हाज़िर थींदा आहिनि ऐं स्नेक आइस हुते क़बूल कंदो आहे त हुनजो दिलि साफ़ न आहे ऐं हू पंहिंजे पीउ जो बदिलो वठणु चाहे थो। हिते स्नेक आइस हिकु सच ॿुधायो। इन जे करे स्नेक आइस खे सेन ज़िंदा छॾे ॾींदी आहे ऐं रासिका वटां हिनखे कढी छॾींदा आहिनि। टॉमी खे बि इलाही ॾुख थींदो आहे जो हुन खां इहा वॾी ॻाल्हि लिकाई आहे। जॾहिं स्नेक आइस हितां वेंदो पियो आहे त टॉमी सां हथ मिलाए रथ कढी ऐं पंहिंजी दोस्ती पकी कंदा आहिनि। उते स्नेक आइस चालाकी सां टॉमी जो रथ खणी वठंदो ऐं मंदरु वेंदो आहे ऐं हुते सेंसर खे ख़तमु करे छॾींदो ऐं हुते अलार्म वॼंदो आहे ऐं हुते वञी जियोन खे चेक कंदो आहे। टॉम बि अची करे हुते लॉक खोलींदो आहे जीअं त हुते जियोन मौजूदु हो ऐं इहो सभु कुझु स्नेक आइस हुतां लिकी करे ॾिसंदो आहे। टॉमी जे वञण खां पोइ स्नेक आइस हुते अंदरि अची वेंदो आहे ऐं टॉमी जे रथ सां हुन जून खे खोले वठंदो आहे। इन तरह सां स्नेक आइस हुन जून खे चोरी करे वठंदो आहे। तॾहिं हुते अफ़ीको अची वेंदी आहे। हिनखे ॾिसी हू इलाही परेशान थी वेंदी आहे। अफ़ीको हुनखे रोकण जी इलाही कोशिशि कंदी आहे। स्नेक आइस हुनखे हाराए उतां निकिरी बाइक तां भॼी वेंदो आहे।
हू सिधो केंटा ॾे वेंदो आहे पंहिंजे पीउ जे कातिल जे बदिले में ज्यूल हुनखे ॾेई छॾींदो आहे। केंटा हिन ज्यूल जी ताक़त पंहिंजे हिकु माण्हू ते आज़माईंदो आहे ऐं हुन सां हिकु झटके में हुनजो माण्हू मारिजी वेंदो आहे। केंटा हुतां अरासीका खे तबाह करण जे लाइ निकिरी वेंदो आहे ऐं स्नेक आइज़ पंहिंजे पीउ जे कातिल सां मिलंदो आहे। हिनखे हू ॿुधाईंदो आहे त असल में कोबरा एजेंट आहे, कोबरा ऑर्गेनाइज़ेशन उन ई हिनखे ऑर्डर ॾिनो, इन जे करे स्नेक आइज़ जे पीउ खे मारियो। हिते स्नेक आइज़ इलाही परेशान थी बदिले में हिकु वॾी ग़लती करे छॾी, इन जे करे हिनखे छॾे केंटा ऐं एना खे हुनखे रोकण जे लाइ वेंदो आहे ऐं उते ॾिसूं था टॉमी ऐं अफ़ीको बि हुनजे पोयां अची वेंदा आहिनि। हुननि खे लॻो त स्नेक आइज़ हुननि सां जहिड़ो कंदो विढ़ंदो। स्नेक आइज़ केंटा जे माण्हुनि सां विढ़ण लॻंदो ऐं अफ़ीको वारा सम्झी वेंदा आहिनि त असांजी तरफ़ां विढ़ेव। ॿिए तरफ़ ॾिसूं था त केंटा अरासीका वटि पहुची चुको आहे ऐं ज्यूल जी ताक़त सां सभु कुझु ख़तमु करे रहियो आहे। जिथे ॾिसूं था त ब्लाइंड मास्टर ऐं हार्ड मास्टर केंटा जे माण्हुनि सां विढ़ी रहिया आहिनि। वरी ॾिसूं था त स्कारलेट बि उते पहुची चुकी आहे। ॿिए तरफ़ ॾिसूं पिया त स्नेक आइज़ जे मथां केंटा ऐं कोबरा जा माण्हू इलाही ताक़तवर पवनि पिया। उते ॾिसूं था त अफ़ीका वञी हुनजो साथ ॾींदी आहे। टॉमी खे स्नेक आइज़ ने धोखो ॾिनो आहे, इन जे करे कावड़ में उहो हुन ते हमलो करणु लॻंदो आहे। उते स्नेक आइज़ हिनखे सम्झाईंदो आहे त ज्यूल केंटा वटि आहे, इन करे सभ खां पहिरीं उनखे रोकणो आहे। हुन खां पोइ टॉम हिन जी ॻाल्हि मञी वेंदो आहे। हुन खां पोइ बि हिन खां नाराज़ हूंदो आहे। ॿिए तरफ़ ॾिसूं था त केंटा ज्यूल जी मदद सां सेन खे घेरे वरितो आहे। उन खां पोइ एना अरासीका ऐं स्कारलेट गॾिजी करे विढ़ण जो सोचींदी आहे, छो जो हू केंटा खे सबक़ सिखाइणु चाहे थी ऐं हाणे टॉम बि पंहिंजे मास्टरनि सां गॾु केंटा जे माण्हुनि सां लड़ाई कंदा आहिनि। ॿिए तरफ़ ॾिसूं था त हीअ पंहिंजी टीम ठाहे केंटा जे माण्हुनि सां विढ़णु शुरू थी वेंदा आहिनि। ॿिए तरफ़ स्नेक आइज़ अची टॉम जो साथ ॾींदो आहे ऐं कुझु देरि खां पोइ ॾिसूं था त केंटा जा सभु माण्हू मारिजी वेंदा आहिनि ऐं सॼो अरासीका अची हुन जे साम्हूं बीह रहंदा आहिनि। तॾहिं केंटा ज्यूल जी ताक़त सां हुनखे मारणु वेंदो आहे। तॾहिं चालाकी सां केंटा वटि बॉम्ब रखी छॾींदा आहिनि त जीअं ई हू फाटंदो आहे त केंटा जे हथां ज्यूल हेठि किरी पवंदो आहे। टॉमी केंटा खां पहिरीं उहो ज्यूल खणी वठंदो आहे। हिते ही इलाही कावड़ियल हूंदो आहे, केंटा खे मारण जे लाइ ज्यूल जो पावर इस्तेमालु कंदो आहे, पर पोइ बि केंटा उतां बची करे निकिरी भॼंदो आहे। हुन खां पोइ सेन हिन ज्यूल खे हेड मास्टर खे ॾेई छॾींदी आहे ऐं मास्टर खणी उते रखी छॾींदो आहे। उते स्नेक आइज़ केंटा खे रोकण जी कोशिशि कंदो आहे, पर केंटा स्नेक आइज़ खां इलाही ताक़तवर हूंदो आहे, इन जे करे हर दफ़ा केंटा स्नेक आइज़ खे हाराए छॾींदो आहे। उते स्नेक आइज़ जी हिकु गुफ़ा ते नज़र पवंदी आहे। हुन खां पोइ स्नेक आइज़ चालाकी सां खेॾ में वेंदो आहे ऐं हुनखे पेर में हिकु ज़ंजीर विझी छॾींदो आहे ऐं उते ई स्नेक आइज़ हुन खॾे में हेठि भुल ॾींदो आहे। हुन खां पोइ एनाकोंडा हिकु वॾो नांग हिनखे मारण जी कोशिशि कंदो, तॾहिं केंट हुन नांग जो गलो कटे छॾींदो आहे ऐं ॿियो एनाकोंडा उते ईंदो आहे ऐं केंट खे उते ॻी छॾींदो आहे। हुन खां पोइ स्नेक आइज़ पंहिंजे पीउ जी फाइल ॾिसंदो आहे। हुनखे उते ख़बर पवंदी आहे त हुनजो बि पीउ जो एजेंट हूंदो आहे, इन जे करे हिन हिफ़ाज़त। हुन खां पोइ स्नेक आइज़ खे बि ऑफर ईंदी आहे जो एजेंट थियण जी। स्नेक आइज़ उहा क़बूल करे वठंदो आहे। हुन खां पोइ ही टॉमी खे ॻोल्हण वेंदो आहे। उते टॉमी जहाज़ में जापान छॾण जे लाइ वेठो हूंदो आहे, तॾहिं एना उते अची हिनखे ऑफर ॾींदी आहे कोबरा ऑर्गेनाइज़ेशन जॉइन करण जे लाइ ऐं उन खां पोइ टॉमी हू क़बूल करे वठंदो आहे। ऐं इन तरह सां ही फिल्म हिते ई ख़तमु थी वेंदी आहे।